मंज़र ॾिस जा। हज़रत मूसा उन मखसूस ॾींहं ते आयो, सहरा में पत्थर जे पोयां लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ ॾिठईं त हा जवान अचे थो, पंहिंजे माउ खे गिचीअ मां पकड़ियो थो अचे। इन पत्थर जे वेझो अची इन पंहिंजे माउ खे ज़मीन ते उछलायईं, छुरी कढी हुन जूं अखियूं कढी ऐं अॻिते रवानो थियो। अॻिते जो रवानो थियो त हिन जो पेर कंहिं पत्थर सां लॻो ऐं किरियो ऐं रड़ कयईं अम्मा। हज़रत मूसा ॾिठो त जीअं हिन अम्मा चयो आहे, हिन जूं अखियूं निकितल आहिनि, ज़मीन ते पियल आहे, पर जीअं पुट जी फ़रियाद ॿुधई उथी बीह रही, अबा ख़ैर त आहे, अबा ख़ैर त आहे, तोखे छा थियो, मां तोखां क़ुर्बान थियां। हाणे हज़रत मूसा ते वही नाज़िल थियो, मूसा हिन माउ खां वधीक कंहिं ते रहम दिलि ॾिठो थी, न पालणहार। अलाह जो वही नाज़िल थियो, मां पंहिंजे गुनाहगार बंदे जे तौबह जे इंतज़ार में हिन माउ खां 70 दफ़ा वधीक मुहबत। सोच त सही, तुंहिंजो ख़ालिक तोसां मुहबत केतिरी थो करे। अहिड़े मुहबत करण वारे ख़ालिक खे छॾे तूं ॿियनि सां वञी दिलियूं लॻायूं। अञा हिकिड़ी ॿियो सीरत जो नमूनो। हज़रत मूसा हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कयो, पालणहार साॻियो ई सुवालु, तूं पंहिंजे गुनाहगार बंदे सां केतिरी मुहबत थो करे। अलाह ताला फरमाइस, वञ फलाणे शहर में फलाणे मुहल्ले में, उन में हलियो वञ, उते कुझु थिए पियो, वञी ॾिस त छा थो थिए। हज़रत मूसा आयो, मंझंदि जो वक़्तु हुयो, गली माण्हुनि सां भरियल पई, साम्हूं हिकिड़ी पौड़ी औरत बीठी, अजीब इंतज़ार में, हालांकि गर्मी आहे, मथे ते बि काई चादर कोन अथसि, पर ख़बर ई कोन अथसि गर्मी आहे, पेरनि में का चप्पल बि कोन अथसि, पर पेरनि खे बि महसूसु नथो थियसि त छा आहे, अजीब हिकिड़े इंतज़ार में बीठी आहे। हज़रत मूसा पुछो, छा आहे? ॿुधाइसि, हिन जो हिकिड़ो नंढड़ो पुटु हुयो, अकेलो, उहो 2 साल अॻु में गुम थी वियो। सो ई घणी रुनी ऐं नोहा चयईं, पाड़े जा कुझु नौजवान जेके आहिनि उहे निकिता हिन जे पुट जे ॻोल्हा में। उहो पुटु लधो आहे ऐं ख़बर पई आहे त अॼु उन पुट खे वठी था अचनि, तंहिंजे करे हीअ पंहिंजे उन पुट जे इंतज़ार में बीठी। हज़रत मूसा बीह रहिया। थोरी देरि खां पोइ गलीअ खां परियां नौजवान बि ज़ाहिर थिया, नंढड़ो पुटु बि ज़ाहिर थियो। जीअं हिन जो पुटु ज़ाहिर थियो, हीअ डुड़ंदी वञे थी, पेरनि में जुती बि कोन अथसि, मथे ते चादर बि कोन अथसि, वञी पंहिंजे पुट खे पकड़ियईं, कॾहिं हथ थी चुमेसि, कॾहिं चहिरो थी चुमेसि, कॾहिं पेशानी थी चुमेसि। हाणे अल्लाह ताला हज़रत मूसा ते वही नाज़िल कयो, मूसा तूं सवाल कयो न, मां पंहिंजे गुनाहगार बंदे सां केतिरी मुहबत थो कयां। हा पालणहार, मूसा तूं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में हिन माउ खां वधीक को मुहबत करण वारो ॾिठो थी? न पालणहार। अल्लाह ताला जो वही नाज़िल थियो, मां पंहिंजे गुनाहगार बंदे जे तौबह जे इंतज़ार में हिन माउ खां 100 दफ़ा वधीक मुहबत।
वाह कॾहिं सोच त थई कंहिंजो महबूब आं, केरु थो तोसां मुहबत करे। अल्लाह ताला जेको कुझु ख़ल्क़ कयो आहे चवे थो सभु ए इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, जेको कुझु ज़मीन में ख़ल्क़ कयो अथमि इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक़ लकुम ख़लक़ लकुम ख़लक़ लकुम, वञी आयत पढ़ो, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कई अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कयो अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कयो अथमि। जंहिंजूं एतिरा अहसान हुजनि, उन अहसान करण वारे खे इंसान विसारे वेहे। हाणे वरी हिकिड़ी त अल्लाह जी या हर पंहिंजे बंदे मखलूक सां मुहबत आहे। हाणे वरी ख़ुसूसी मुहबत आहे अल्लाह जी, ख़ुसूसी उहा ख़ासि बंदनि सां, उहा ख़ासि बंदनि सां। ख़ासि बंदो थिए कीअं माण्हू थिए, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, तव्हां त मुहबत रखो था, पर जेकॾहिं चाहियो था हू बि तव्हां सां ख़ासि मुहबत करे, फत्तबिऊनी, मुंहिंजी पैरवी कयो, युहब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां ख़ासि मुहबत कंदो। इन ख़ासि मुहबत लाइ मुस्तफ़ा जो पैरोकार बणिजणो पवंदो, इत्तबा करणी पवंदी। इत्तबा कहिड़ी शयूं आहिनि? क़ुरान मजीद में केतिरियूं आयतूं तव्हांखे नज़र ईंदियूं। इन्नल्लाह युहिब्बुल मुततहिरीन, अल्लाह ताला उन्हनि सां ख़ासि मुहबत करे थो जेके हमेशह पाक रहनि था। पाक रहंदे हुनजी ख़ासि मुहबत तोसां थी। इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन, ठीकु आहे बाबा, तोखां ग़लती थी वई आहे, गुनाह थी वियो आहे, थी वियो, पर गुनाह करे हुन खां परे न थी। गुनाह तोखे हुन खां परे कयो आहे, पर तूं परे न थी। वापसि मोट, वापसि मोटंदे त ख़ुदा तोसां ख़ासि मुहबत करे। अल्लाह तौबा करण वारनि सां मुहबत करे थो। इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह एहसान करण वारनि सां मुहबत करे थो, ख़ासि मुहबत। हाणे ही ॿुधायमि हुतां खां हेॾे मुहबत। हाणे अचो ॾिसूं त असांजी बि मुहबत आहे। अगरि आहे त इहा हुसैनी सिफ़त आहे, इहा हुसैनी सिफ़त, ख़ुदा सां मुहबत, इहा हुसैनी सिफ़त आहे। नाहे पैदा कयो, हिन माह मुहर्रम में पैदा कयो, नथी पैदा थिए पंहिंजे मौला हुसैन खे वसीलो बणायो। ही क़रीब तरीन वसीलो आहे ख़ुदा ताईं, वसीलो बणायो हुनखे। ख़ुदा जी मुहबत, ख़ुदा सां मुहबत। हाणे ॾिसो, इंसान खे पाण सां मुहबत थींदी आहे, पंहिंजे कमाल सां मुहबत थींदी आहे। जितां कमाल मिले उन सां बि मुहबत थींदी आहे। कमाल समूरो हुन वटि आहे, मिलणो बि उन वटां ई आहे। तंहिंजे करे जेतिरे क़दुरु अल्लाह जे सिफ़तुनि जी मारिफ़त हासिलु कंदा वेंदो, हुनजे कमालात जी मारिफ़त हासिलु थींदी ऐं कमाल सां दिलि तव्हांजी लॻंदी वेंदी। कॾहिं सम्झो त रहीम छाखे चइबो आहे, कॾहिं गौर कयो त करीम छाखे चइबो आहे।
कॾहिं गौर कयो त गाफ़िरु ज़ंब छाखे चइबो आहे? ये 99 अल्लाह जो सिफ़तूं आहिनि। वरी 2 सिफ़तूं मिलनि त हिकिड़ी नई सिफ़त थी ठहे, हुवल गफ़ूरुर रहीम। गफ़ूर आहे ऐं रहीम आहे, न ऐं आहे कोन, गफ़ूरुन व रहीमुन कोन्हे, गफ़ूरुर रहीम आहे। छा मतिलबु थियो? गफ़ूर याने छा? मग़फ़िरत करण वारो, बख़्शण वारो। रहीम याने छा? महिरबानी, याने छा? बख़्शे बि थो, गुनाह बख़्शे बि थो, पर महिरबानीअ सां थो बख़्शे। महिरबानीअ सां थो बख़्शे। घणा थींदा आहिनि, तव्हां पंहिंजी ग़लती हुन जो ॾाढो तस्लीम बि कयो, त मूंखां ग़लती थी वई आहे, माफ़ु कर, त अहिड़ो त ज़लील करे माफ़ु कंदो आहे जो इंसानु चाहींदो आहे त हिन खां माफ़ु न करे हा त चङो। लेकिन ख़ुदा छा आहे? गफ़ूरुर रहीम, माफ़ु बि करे थो पर महिरबानीअ सां माफ़ु। जॾहिं हुनजे बारगाह मां ग़ुलाम बंदो भॼी थो वञे, दुनिया जे मुहबतुनि मां फासी पियो, वापसि मोटे थो हुनजे दरवाज़े ते, या अल्लाह मुंहिंजा मालिक ग़लती थी वई, वापसि आयो आहियां। अल्लाह जो जवाबु छा आहे? अल्लाह जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, तूं पाण ई वियो ऐं हलियो, मां त कोन कढियो। जॾहिं वापसि मोटी आयो आहियां, हाणे पुछंदो मां ई कोन त गुनाह कहिड़ो कयो। इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, सभु गुनाह माफ़। हुनजे सिफ़तुनि जी जेतिरी मारिफ़त वधंदी वेंदी, हुन सां मुहबत वधंदी वेंदी। हुनजे नेमतुनि जो जेतिरो ज़िक्र वधंदो वेंदो, त हुन कहिड़ियूं कहिड़ियूं मूं ते नेमतूं कयूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा अहसान कया आहिनि, हुन सां मुहबत वधंदी वेंदी। अल्लाह ताला मूसा खे चयो, मूसा मुहबत कर, ऐं माण्हुनि जे दिलनि में बि मुंहिंजी मुहबत पैदा कर। माण्हुनि जे दिल में मुंहिंजी मुहबत पैदा कर। मूसा अर्ज़ु कयो, या अल्लाह, मां त तोसां मुहबत कयां, माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत पैदा कयां? माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत कयां? अल्लाह ताला फरमायो, उन्हनि खे मुंहिंजा अहसान यादि ॾियार, उन्हनि खे मुंहिंजूं नेमतूं यादि ॾियार। जॾहिं यादि ॾियारींदे त ख़बर पवंदी त मूं वटां हुननि ताईं हमेशह ख़ैर ई ख़ैर पहुतो। ख़ैर ई ख़ैर पहुतो। चवंदो ख़ैर ई ख़ैर पहुतो आहे, पोइ अलाह जो अज़ाब छा आहे? हे जो चऊं था अलाह अज़ाब ॾींदो, अलाह अज़ाब ॾींदो, पोइ अज़ाब छा आहे? अज़ाब का अलहदा शइ कोन्हे बाबा। हुनजो ख़ैर त फैज़ जो दरियाव त जारी आहे, पर मां पाण कुझु रुकावटूं विझां थो, नाफ़रमानी करे, गुनाह करे, जुर्म करे, रुकावटूं विझां थो, बंद ॿधां थो। हुनजी रहमत जो मूं ताईं नथी पहुचे त इहा रहमत न पहुचणु अज़ाब आहे। बसि ॿियो अज़ाब आई कोन। हाणे सुभाणे जी बुनियादु विझण जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयां थो, ऐं हिकिड़ो जुमिलो मसाहिब जो घणो तव्हांखे तंग कयूं, इहो मुहबत जो फ़लसफ़ो इंशाअल्लाह सुभाणे दोहराईंदासीं। यादि रखो, इंसानु जेको अमल अंजाम ॾींदो आहे, हुनजा 3 सबब आहिनि दुनिया में। हिकिड़ो सबबु इहो आहे, नेकी छो थो करे बाबा? ॿिए सां भले अख़लाक़ सां छो थो मिले? पाड़े वारे जो एहतराम छो थो करे? वॾे जो अदब छो थो करे? जे बाबा पाड़े वारे जो मां एहतराम कंदुसि त मुंहिंजो बि कंदो, वॾे जो मां एहतराम कंदुसि, जेको मूंखां नंढो आहे उहो मुंहिंजो एहतराम बि कंदो। कंहिंसां मां एहतराम सां मिलंदुसि त मूं सां बि एहतराम सां मिलंदो।
यानी छा बदले जे उम्मीद ते नेकी करणु, बदले जे उम्मीद ते नेकी करणु थिए थो। लेकिन जॾहिं मुआशिरो अहिड़ो हुजे जो नेकी कयो त जवाबु नेकीअ सां न मिले, पाड़े वारो अहिड़ो हुजे नेकी कयो त जवाबु बुराईअ सां मिले, इंसान मायूस थी थो वञे, नेकी करणु छॾे थो, हले थो इहो थोरो। लेकिन हिकिड़ो उहो मौक़ो थो अचे जिते चवे थो इंसान बाबा मां त नेकी कयां पर अॻियां जवाब ई नेकीअ जो कोन थो मिले, छो त हीअ नेकी करे बदिले जे उम्मीद सां थो, बदिलो जो न मिले त ख़तमु। नंबर 2 जेके अंबिया बि इस्तेमालु कयो आहे उहो इहो आहे त बाबा तूं नेकी करे लेकिन आख़िरत जे हमेशह रहण वारनि नेमतुनि जे लाइ, हितां जी मामूली तकलीफ़ बर्दाश्त कर, हुतां जे हमेशह नेमतुनि जे लाइ बाबा थोरी तकलीफ़ बर्दाश्त कर, हुतां जे जहन्नुम खां बचण जे लाइ। इहो बि हले थो, इहो बि हले थो, लेकिन इहो बि हिकिड़ी जाइ ताईं। उहो छा आहे, हुनजो सबबु इहो आहे त इहो बदिलो उधार ऐं उधार बि परे वारी आहे, नक़द न आहे। तंहिंजे करे जॾहिं महसूसु थिए थो परे आहे, केरु पहुचे, केरु इंतज़ारु कंदो बाबा। तव्हां करबला में इमाम हुसैन ऐं उमर इब्न साद जी पाण में मुलाक़ात पढ़ो, आख़िर में मौला चयो अथसि जॾहिं हू कंहिं बि ॻाल्हि ते आमादो न आहे, मौला फरमाए मुंहिंजे पासे अच मां तोखे जन्नत ॾींदुसि। जवाबु छा थो ॾिए, जवाबु इहो कोन ॾिनई त तव्हां जन्नत नथा ॾेई सघो, हिन करे त ख़बर अथसि सुञाणे सैयद शबाब अहलिल जन्नत आहे। जवाबु छा ॾिनई, जवाबु इहो थो ॾिए त साईं तव्हांजी जन्नत उधार आहे, रे जी हुकूमत नक़द आहे। तंहिंजे करे उधार ते बि मामिलो अची किथे रुकिजी थो वञे। टियों इहो आहे त न बदिले जे उम्मीद ते, न आख़िरत जे ओधर ते, नेकी छाजे करे, अल्लाह जी मुहबत में, मुहबत ख़ुदा में। ऐं यादि रखो जॾहिं मुहबत में कोई इंसान कमु कंदो आहे त बदिलो चाहींदो ई कोन्हे को, न दुनिया में न आख़िरत में, न दुनिया में न आख़िरत में, न दुनिया में खपे न आख़िरत में खपे। इन करे इहो सिफ़त हुसैन जी सिफ़त आहे, इहा सिफ़त हुसैन जी सिफ़त आहे। करबला में तव्हां ॾिसो हुसैन छा छा न आहे ॾिनो, छा दुनिया में का बदिले जी उम्मीद हुई न, छा जन्नत जे लालच में आहे, सैयद शबाब अहलिल जन्नत आहे। मौला होर ॾिनो महिमान ॾियणु असांखे अहसासु कोन्हे, लेकिन जेको मेज़बान हुसैन जहिड़ो हुजे उहो महिमान ॾिए, हुनखे ख़बर आहे महिमान ॾेई अलाह खां कुझु घुरे, कुझु घुरे न। छो, इन करे त जेको मुहबत में कमु कंदो आहे उहो बदिलो चाहींदो ई कोन्हे। हुसैन पंहिंजो नाना रसूलुल्लाह जी सूरत वारो, नाना रसूलुल्लाह जी किरदार वारो, नाना रसूलुल्लाह जे आवाज़ वारो अली अकबर ॾिनो, ख़ुदा खां कुझु घुरे न। छो, इन करे त मुहबत में आहे, मुहबत में जेको अमल अंजाम ॾींदो आहे बदिलो चाहींदो ई कोन्हे। अगरि अॻियों मुहबत जो बदिलो ॾिए त ही रुसी वेंदो आहे त तूं मुंहिंजी मुहबत क़बूल न कई, जो मूंखे बदिले जे उम्मीद ते सम्झो थी,
मां बदिले जे उम्मीद ते इहो कम ई कोन कयो, मां त तुंहिंजे मुहबत में कयो। इहा सिफ़त हुसैन जी आहे, इहा सिफ़त हुसैन जी आहे। हाणे अचो इराक़ जे मोमिननि जेके ख़िदमत कनि था, हुसैन जे ज़वार जा पेर धोइनि था, कंहिं बदिले जी उम्मीद ते न, मुहब्बत हुसैन, मुहब्बत हुसैन। इन करे मुहब्बत ख़ुदा पैदा कयो ताकि मुहब्बत हुसैन पैदा थिए। बस गुलाम मुसीबत जा इंशाल्लाह सुभाणे अर्ज़ कंदुसि। हुसैन मदीनो तो छॾे, छाजे लाइ? अल्लाह जी मुहब्बत में। नाना जो मदीनो, बाबा जो घर, मुहल्ला बनी हाशिम, अम्मा जी क़बर, भाउ हसन जी क़बर, मुहब्बत ख़ुदा। रात जो ख़बर पई आहे जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी खे, हुसैन मदीनो तो छॾे, घरों निकितो, पहुतो, मौला तव्हां हिन वक़्तु पूरी दुनिया में वाहिद फ़र्ज़ंदे रसूल रहिजी विया आहियो, तव्हां खां पोइ कोई फ़र्ज़ंदे रसूल न। मदीनो न छॾियो, पंहिंजे वॾे भाउ वांगुरु सुलह कयो। मौला जाबिर खे ॾिसी फरमायो, जाबिर जेको मुंहिंजे भाउ हसन कयो उहो बि अल्लाह जो हुकुम हुयो, उन जे रसूल जो हुकुम हुयो, जेको मां पियो कयां इहो बि अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे। जाबिर छा इहो हुकुम हिकिड़ो दफ़ो वरी मुंहिंजे नाना जी ज़बानी ॿुधणु चाहे थो? हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधणु चाहे थो? जाबिर खे विसरी वियो। जाबिर चए थो मौला कीअं ॿुधंदुसि? मौला फरमायो आसमान जी तरफ़ ॾिस। राति आसमान जी तरफ़ ॾिठो, आसमाननि जा दरवाज़ा खुलंदा विया, हिन ॾिठो नूर जी अम्मारी लथी, मुहम्मद रसूलुल्लाह पियो थो अचे। ॿी अम्मारी लथी, अली इब्न अबी तालिब पियो थो अचे। टीं अम्मारी लथी, हसन मुश्तबा थो अचे। चौथी अम्मारी लथी, हज़रत हमज़ा थो अचे। पंजी अम्मारी लथी, जाफ़र तैयार थो अचे। छहीं अम्मारी लथी, ज़ैद शहीद थो अचे। जाबिर जे क़रीब रसूल करम पहुता, फरमाईंदा जाबिर मां तोखे हुकुम न ॾिनो हो, विसारे छॾियो थी। मां तोखे हुकुम न ॾिनो हो त मुंहिंजे फ़र्ज़ंद हसन जी बि इताअत कजां, हुसैन जी बि इताअत कजां। जाबिर विसारे छॾियो थी। हाणे जाबिर खे यादि आयो, हाणे जाबिर खे यादि आयो। जाबिर जेको मुंहिंजो फ़र्ज़ंद हुसैन करे उहो मुंहिंजो हुकुम आहे, अल्लाह जो हुकुम। जेको मुंहिंजे फ़र्ज़ंद हसन कयो उहो बि अल्लाह जो हुकुम हुयो, मुंहिंजो हुकुम हुयो। ख़बरदार जाबिर कॾहिं हुसैन जी नाफ़रमानी न कजे। मौला वटि पैगाम पहुतो, उम्मे सलमा जो, हुसैन मूं सां ज़रूरु मुलाक़ात कजां। उम्मे सलमा अजीब अज़मत जी ख़ातून औरत आहे। हुसैन खे पालियो अथई, हुसैन जी पालना करण वारी आहे। ऐं नबीअ खां बाद सभिनी खां वधीक उम्मे सलमा खे हुसैन सां मुहबत आहे। ऐं हुसैन खे बि पंहिंजे अम्मा खां पोइ सभिनी खां वधीक उम्मे सलमा सां मुहबत आहे। मुला आया, उम्मे सलमा पुछे थी हुसैन किथां जो इरादो आहे? इमाम हुसैन बग़ैर कंहिं हुनजे वज़ाहत सां जवाबु ॾिनो, अम्मा इराक़ जो इरादो।
इराक़ जो इरादो जीअं इराक़ जो लफ़्ज़ ॿुधो उम्मे सलमा जे अखियुनि मां ॻोढ़ा वञा। फर्ज़ंद हुसैन इराक़ न वञजां। अम्मा छो? फर्ज़ंद हुसैन मां तव्हांजे नाना खां ॿुधो हुयो मुंहिंजो ई फर्ज़ंद हुसैन इराक़ जे सरज़मीन करबला ते शहीद थींदो। फर्ज़ंद हुसैन तव्हांजे नाने मूंखे करबला जी मिटी बि ॾिनी जेका मूं वटि शीशीअ में मौजूदु आहे। हाणे मौला फरमाइनि था अम्मा मूंखे हर हाल में इराक़ वञिणो आहे, मूंखे शहीद थियणो आहे। अम्मा मां उहो ॾींहुं बि ॼाणा थो जंहिं ॾींहुं मां शहीद थींदुसि। मां उहा ज़मीन बि सुञाणा थो जंहिं ज़मीन ते मां शहीद थींदुसि। ज़मीन जो उहो हिसो हेठां ई बि सुञाणा थो जिते मुंहिंजी क़बर ठहंदी। ऐं मौला फरमाईंदा उम्मे सलमा अम्मा उहा जॻह ॾिसणु चाहियो था? हाणे मौला पंहिंजे अम्मा जे चहिरे ते हथु घुमायो। उम्मे सलमा जे ते मूं ॾिठो मथायूं सभु सिधियूं थी वियूं, मुंहिंजे साम्हूं करबला नमूदार थी। ऐं बीबी चवे थी हुसैन ॿुधाईंदो रहियो हीअ असांजे ख़ैमनि लॻाइण जी जॻह आहे, हीअ मुंहिंजे भेण ज़ैनब जो ख़ैमो हिते लॻंदो, हीअ मुंहिंजो फर्ज़ंद अली अकबर हिते शहीद थींदो, हीअ मां ज़ीन ते ज़मीन तां हिते ईंदुसि, हीअ हिते मुंहिंजी क़बर ठहंदी। हुसैन मिटी खई उम्मे सलमा जे हवाले कई आहे। अम्मा हीअ मिटी बि रखो, जंहिं ॾींहुं हीअ मिटी खून बणिजी वञे यकीन सम्झिजो उन ॾींहुं मां शहीद थी वियुमि। मौला कुझु इल्म इमामत जूं अमानतूं उम्मे सलमा जे हवाले कयूं ऐं फरमाइनि था अम्मा जेको बि मुंहिंजी शहादत खां पोइ ख़ुदि ब ख़ुदि तो वटि जी अमानतूं तलब करे यकीन सम्झो उहो मुंहिंजो जानशीन। अजीब अज़मत जी बीबी जो इमामत जूं अमानतूं हुसैन हिन जे हवाले थो करे। हाणे बीबी चवे थी ॾींहं गुज़रंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं बल्कि यादि ॾियारियां इमाम हुसैन जॾहिं मोकिलाइनि था त उम्मे सलमा खे सलाम चयो। वेंदे वेंदे मौला फरमाइनि था अम्मा मां 10 मुहर्रम ते शहीद थियुसि। वेंदे वेंदे बीबी चए थी हाणे मां इंतज़ारु करणु लॻसि 10 मुहर्रम जे ज़ोहर खां पोइ जॾहिं मूं उहा शीशी ॾिठी जंहिंमें मटी हुसैन वारी हुई, खून बणिजी चुकी हुई। हाणे बीबीअ फरियादूं कयूं, मदीने वारा आया आहिनि, छाजे लाइ फरियादूं था कयो जे हुसैन शहीद थी वियो, तव्हांखे कीअं ख़बर पई जे मटी खून बणिजी वई आहे। हाणे बीबी चए थी राति जो मां जॾहिं सुतसि त राति जो अधु राति खां पोइ ख़्वाब लधुमि। इन ख़्वाब में ॾिठुमि त रसूलुल्लाह मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं रसूलुल्लाह जी अजीब हालत आहे, वार विखरियल आहिनि, लिबास जी अजीब इहा हालत आहे जो मिटीअ में आहे, खून जा निशान आहिनि। उम्मे सलमा चए थी मूं अर्ज़ु कयो या रसूलुल्लाह ही तव्हांजो हाल छो थियो आहे? रसूलुल्लाह चयो उम्मे सलमा हाणे हाणे करबला मां हुसैन खे दफ़न करे पियो अचां, हाणे हाणे करबला में हुसैन जे साथियुनि खे दफ़न करे पियो अचां। ही हुसैन जे क़बर जा निशान आहिनि, ही हुसैन जे खून जा निशान आहिनि, ही मुंहिंजे सर में मटी करबला जी मटी आहे, ही मुंहिंजे लिबास ते खून हुसैन जो खून आहे। अला लानतुल्लाह अला क़ौम।
सयअलमुल्लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबिन यनक़लिबून। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यकल हुज्जत इब्निल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति व फ़ी कुल्लि स्साअत वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व अईना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवआ व तुमत्तिअहु फ़ीहा तहीला।